ऐं साईं असांजा किताबनि जी कोर, ख़्याल जी सिहड़, इंसाननि जी जाखोड़ी मेड़, किताब ओलाको, लेखक मोहम्मद असलम भुट्टो, उनवान हाज़मो। जॾहिं तोखे हिदायत मिले त गीत ॾेई उनखे हज़म कर, जे हियांव ते बार थी पवई त मुशाहिदे जी फकी हणेसि, तबियत में ठहराव थियई त सम्झजांइ हाज़मो सही आहे, पर जेकॾहिं हाज़मे कमु न कयई न त पोइ तूं शराफ़त जा ओकारा ऐं नसीहत जूं उल्टियूं कंदे।